ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। शारजा खां रिपोर्ट करे रहियो आहे सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी। गुज़िरियल राति देर सां सेठारजा थाणे जी पुलिस चौकी ॾेपारचा जे ॻोठ मोहम्मद आकिल गांगरो में शाहिद हुसैन गांगरो जे सिरुनि जे भट्ठे ते नामालूम 2 औरतुनि समेत 9 हथियारबंदनि हमलो करे उते मौजूद चौकीदार खे यरगमाल बणे भट्ठे ते बीठल ट्रैक्टर ट्राली 9 बकरियूं हिक पाणीअ वारो मोटर बैटरियूं ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। जॾहिं त वाक़े जो इतला मिलण ते SHO सेठारजा मोहम्मद इकबाल रिड नाकाबंदी कराए पंहिंजे अमले सां गॾु जवाबदारनि जो पीछो करे मेहरान हाईवे रोड पीर ॿुढड़ो बस स्टॉप भरिसां संदन घेरो करे 2 औरतुनि समेत 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर्तियल सामान हथ करण जी दावा कई वई आहे। सेठारजा पुलिस मूजिबि जवाबदार जो कुल तादाद 7 मर्द ऐं 2 औरतुनि समेत 9 आहे, जिन जो तालुक मक़ामी एरिया सां गॾु ज़िले जैकमाबाद ऐं ज़िले शिकारपुर सां आहे। हुन चयो त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। फरियादीअ जो चवण मूजिबि त केस दाख़िल करे केस इंसाफ़ फराहम कयो वञे।